नाज़रीन, गोलाची जे LBOD सिम नाले खे नओं कोट पुल वटां ओवरटॉप करे वियो आहे। इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ हिरास पखिड़ियल आहे। इन हवाले सां अपडेट करे रहियो आहे गोलाची मां धत TV न्यूज़ जो रिपोर्टर ईदन ज़िंदपुर। जी त आउं हिन वक़्तु LBOD जी RD 75 ते मौजूदु आहियां। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ उहो LBOD राका सिम नालो आहे जेको डिस्ट्रिक्ट सांगर, नवाबशाह, उमरकोट खां मीरपुर ख़ास खां थींदो बदीन में छोड़ कंदो आहे। पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिन LBOD सिम नाले ते कमु न थियण जे करे हीअ LBOD जा कप इंतिहाई कमज़ोर थी चुका आहिनि। हर साल जॾहिं बि बरसातूं तेज़ी सां पवंदियूं आहिनि त हीउ सिम नालो मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां टुटंदो आहे। लखें हज़ारे माण्हू हिन सिम नाले जे टुटण जे करे मुतासिर थींदा आहिनि। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हिन वक़्तु जंहिं पुल ते मौजूदु आहियां, हीउ पुल नवकोट जो पुल आहे। हुन पासे थरपारकर ज़िलो लॻे थो, नवकोट अचे थो, हिन पासे बदीन। हिन वक़्तु थरपारकर ऐं बदीन जो जेको रास्तो आहे हिन पुल जे कटिजण जे करे मुकमल कटियो पियो आहे। माण्हू तव्हां ॾिसी सघो था, औरतूं ॿार जेके आहिनि पैदल अची रहिया आहिनि, हुन पासे गाॾियूं ॿारीनि था। उन खां पोइ पंहिंजो जेको चुपायो माल आहे उहो बि हिन ई पुल तां खणी वञनि था। हिन वक़्तु हीउ पुल इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल में थी चुको आहे। तव्हांखे पाणी जा वेकिरा ॾिसी सघो था त इंतिहाई तेज़ पाणी जा वेकिरा हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ऐं हितां ई अॻियां ई हिन जेको आहे सो LBOD खे अॻियां जेको 2 ॾींहं अॻु में जेको पंहिंजो मलकानी शरीफ़ लाइ जेको घारो बि लॻी चुको आहे, उहो बि थोरो ई फ़ासिले ते आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हीउ LBOD सिम नालो गुज़िरियल 15-20 साल खां वठी बदीन ज़िले जी आवाम लाइ हिकु अज़ाब थी चुको आहे। हिते जी इंतिज़ामिया तरफ़ां ऐं सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जी अदब तवजह सबबु हीउ सिम नालो हर साल लखे माण्हुनि खे जेको आहे सो ॿोड़े थो। उन जे करे काफ़ी मामला थियनि था, आबादियूं ॿुॾनि थियूं, माण्हुनि जा घर ॿुॾनि था, माण्हू बेघर थियनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, हिते जे मक़ामी माण्हुनि जो इहो चवणु आहे बदीन ज़िले जो त हिन LBOD जे सिम कप मज़बूत करे असांखे हमेशह लाइ हिन जे ॿुॾण जे अज़ाब खां बचाए वञे। जी।